संगत जी जंहिंजे घर में धन जी कमी या समृद्धि खपे, खूब धन जी बरकत खपे, ध्यान ॾियो त कुछ उपाय अथव जैसा निश्चित धन जो लाभ थींदो। धन जी कमी छो न थींदी आहे कि असांजा पिछला दान पुण्य शुभ कर्म कयल घटि आहिनि। कई दिमाग़ वारनि खे बि धन नथो मिले, कई अनपढ़ गंवार करोड़पति बि ठही आहिनि, हा न। यानी ई कर्मनि जे मथां आहे। कई कोट घाले थक पाए, कई कोट बैठत ई खाए, कई करोड़ वीचारा पसीना था वाहन, कई करोड़ असां जहिड़ा वेही करे था खाए, वेठा ई त हूंदा आहियूं असां। हरे राम। धन जी जंहिंखे बरकत खपे, सत्यनारायण भगवान जो विधिवत विर्त रखो। नारद महाराज गारंटी वठी आया आहिनि श्री नारायण भगवान खां कि जेके दुखी आहिनि, निर्धन आहिनि, प्रभु उहे वीचारा कीअं संपन्न समृद्ध थियनि। जो सत्यनारायण भगवान जो विर्त कयो, मनमानो विर्त न, बढ़िया 12 बजे कथा था कयूं, 12:30 कढ़ी चांवर ठाहे छॾिजो, पकोड़ा तरे छॾिजो, ठीक 1 बजे रसोई परोसजी वञे। न भाई, 4 पहर ॾींहं जा जंहिंमें खाइणो न आहे। पहिरियों हर घर में सत्यनारायण भगवान जी कथा थींदी, सभिनी बंदि करे छॾी आहे, तॾहिं इहो हाल थियो आहे। अॼु समृद्धि अथव त पिछला शुभ कर्म अथव, अॼु कयो त अॻिते बि तव्हांखे समृद्धि रहंदी। त 4 पहर ॾींहं जा जंहिंमें खाइणो न आहे, कथा कयो, बढ़िया संध्या जो कयो, मंझंदि जो कयो, चूरन ठाहियो, प्रसाद केवड़े जी फरी फल फूल ठाहे आस पास मिटनि माइटनि खे पड़ोस में खारायो। सिक श्रद्धा सां तव्हां भगवान जी धुनी लॻायो, कीर्तन कयो, ऐं पोइ शाम जो प्रभुअ खे भोग लॻाए भोजन कयो। एतिरी सी ॻाल्हि आहे, निश्चित बरकत ईंदी। चओ जय श्री कृष्ण। इन जे अलावा बि हिकिड़ो उपाय अथव। 11 ते कॾहिं भोजन न कबो आहे, उनजो पालन कंपलसरी अथव, विकल्प कोन्हे। ॿी ॻाल्हि, अगरि घर में स्वच्छता न हूंदी, गंदगी हूंदी, लक्ष्मी माता न ईंदव, उते न रहंदी आहे। जाते मैल हुजे, गंदगी हुजे, शराब पियो हुजे, मांसाहार पियो हुजे, अहिड़ा पदार्थ हुजनि, धूल मिट्टी पई हुजे, मिट्टी पई हुजे, कचरो पियो हुजे, उते ई भोजन कयो, उते ई गंदगी पई आहे, न, उते लक्ष्मी माता न ईंदी। मकान में, दुकान में, घर में, शरीर में पवित्रता रखूं, शुद्धता रखूं, मन त वधीक पवित्र हुजे। ॿी ॻाल्हि ध्यानु ॾिजो भाई, दान कंदव उहो करोड़ गुना थी करे वापसि ईंदव। दान कयो, हिकु तिर जो दाणो बि कंहिंखे दान कयो न, अजायो न वेंदव, 100% गारंटी, उहो करोड़ गुना थी करे वापसि ईंदव। चओ हरे राम। अॼु तव्हां लुटाए ॾिसो, तव्हां चवंदव असांखे पैसो न आहे। अरे पैसो न आहे, तव्हां 1 रुपए जो तव्हां सामान खणो, ॾिसो लखें किवलियूं खाई वठंदियूं की न। यथाशक्ति दान चयो वियो आहे। हेतिरो सो तव्हां चांवरनि जो अगरि खणंदव खिड़कीअ में पासे में, छो जो विच रोड ते रखंदव त वरी किवलियूं मरी वेंदियूं, हिंसा जो पाप लॻंदो। साइड में कॉर्नर ते अहिड़ी जॻह ते रखो जिते किवलियूं बि पेरनि जे हथों न अचनि। इन करे किवलियुनि खे चयो वियो आहे त ग़रीब खां ग़रीब माण्हू रोटी खाई करे 4 दाणा अगरि चांवरनि जा बचाईंदो त 40 किवलियूं खाई वठंदियूं। इन सां बि तव्हांखे समृद्धि ईंदी, छो जो किवलियुनि जो पेट नंढो आहे पर आशीर्वाद त वॾी आहे, दुआ त वॾी आहे। तव्हांखे त उन्हनि जी कई गुना दुआऊं मिलंदियूं। गऊ माता खे ग्रास ॾियो, नरक जा दुख कटिजी वेंदा, समृद्धि ईंदी, पीढ़ी दर पीढ़ी समृद्धि हूंदी। हफ़्ते में 1 ॾींहुं ब्राह्मण देवता खे बिना थूम बसर जे भोजन ठाहे करे खारायो, जाते बि तव्हांजी श्रद्धा हुजे। जंहिं बि ब्राह्मण देवता खे कंहिं ग़रीब जे पेट में रोटी विझो, बिना ज़बान जे चए तव्हांखे दुआ मिलंदी। चओ हरे राम। दर जे ॿाहिरि कुतो वेठो आहे त हुनजो राशन बि अंदरि आहे, मां हर बार चवंदो आहियां, उनखे बि खारायो। हाँ, ये छल फरेब कपट न कंदा आहिनि वीचारा, कुझु न घुरंदा आहिनि, केवल जीवन जे लाइ, प्राणनि जे लाइ भोजन था घुरनि। कयो न, सेवा कयो। 100 रुपयो कमायो था, 20 रुपया दान कयो, शुभ कर्म में लॻायो, पंहिंजे हथनि सां लॻायो। अरे 10 रुपया त कयो भाई, एतिरो बि नथो पुॼे त 10% त कयो। एतिरो बि न कंदव त दरिद्रता कीअं न ईंदी, ग़रीबी कीअं न ईंदी। चओ हरे राम, हरे कृष्ण। ॿियो हिकिड़ो मंत्र अथव, चओ ओम नमो भगवते वासुदेवाय। इहो मंत्र जपियो, कलाक सुमरन कयो, निश्चित तव्हांखे कमाई खपे, करोड़पति थियणो अथव, गारंटी अथव। इहो मंत्र जपियो,
कटोरो में जल रखो नंढे से में और शुद्ध मंत्र जपियो भाई ॾिसी करे, न त लिखाए वञो असां खां। ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र मन में जपणो अथव, आवाज ॿाहिरि न अचे। ऐं भगवान जे साम्हूं वेही करे भले अधु घंटो करे 2 बार जपियो, हा न, 20 मिंट करे 3 बार जपियो, लेकिन जपियो। इहो सिमरन कयो, भगवान खे अरदास कयो, प्रभु मुंहिंजा कर्म कहिड़ा आहिनि मां न ॼाणा, इहा अरदास करणी अथव। मां तव्हांजे शरण आहियां, मूंखे समृद्धि ॾियो, भक्ति ॾियो। ठीकु आहे, उपाय गणींदा वञिजो, घणा थो ॿुधायांव। चओ हरि राम हरे कृष्ण। ऐं ॿियो 11 ते ॿुधायो मां, तव्हांखे भले न रखी सघो त अन्न न खाओ कम से कम। ॿी ॻाल्हि ध्यानु ॾिजो भाई, भगवान जो भजन सिमरन ऐं हथनि सां दान करणु, स्वच्छता साफ़ सफ़ाई हुजणु, आहार शुद्धि, इन विच में तव्हांखे कॾहिं बि ग़लति आहार न वठिणो आहे, न अंडो खाइणो आहे, न मांस खाइणो आहे, न कंहिं बि तरह जो कोई बि नशो करिणो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिणो अथव, तव्हांजो नओं प्रारब्ध ठहंदो। तव्हांजी क़िस्मत में सॼी ज़िंदगी दरिद्रता लिखियलु आहे न, उहा बि कटिजी वेंदी। हिते नओं प्रारब्ध लिखिजी वेंदो भाई, नई क़िस्मत भॻवानु लिखंदा, छो जो तव्हां नाम जो बि सहारो खयो।